अऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। जमात सगोरी अवां जे आॾो हलंदड़ मज़मून खे जारी रखंदे मूं आयत सगोरी तिलावत कई आहे। हिन खां अॻियनि जुमनि ते जेको मज़मून तव्हां जे आॾो मां पेश करे रहियो हुयुसि उन जो बाक़ी हिसो अॼु अव्हां जे आॾो मां अर्ज़ु कयां थो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे हबीब जे सदके मूं गुनहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अर्ज़ु इहो हुयो त असांजो दीन असांजे लाइ अल्लाह ताला कामिल ऐं मुकमिल करे असांखे अता फरमायो, जंहिंमें ज़िंदगी जा तमामु मसइला अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू असांखे हल करे ॾिना आहिनि। इंसान ॼमे थो ॼमण खां वठी मरण ताईं हर मोड़ ते अल्लाह ई अल्लाह जे रसूल असांजी रहबरी फरमाई आहे। हिदायतूं आहिनि, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे। अवां ॾिसंदो त अल्लाह जा जेके बि नबी गुज़री चुका
उन्हनि जी ज़िंदगी अल्लाह जे नबीअ जी हैसियत सां त उहे अल्लाह जा कामिल नबी हुया, पर अमली तरह के अहिड़ा फेल हा जे उन्हनि नबियनि कोन करे ॾेखारिया। मिसाल हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम, अल्लाह जो नबी आहे, कलमतहू अलक़ाहा इला मरियम, रब करीम जी ज़ात बाबरकात हुनखे बिना पीउ जे पंहिंजे कुदरत कुन जे लफ़्ज़ सां पैदा फरमायो। पाक दामन कुआरी माउ मां आयो ऐं पाक आयो। हुन जे ज़िंदगी में तव्हांखे ज़ुहद मिलंदो, तक़वा मिलंदी, परहेज़गारी मिलंदी। ईसा अला नबीना अलैहिस्सलाम जे ज़िंदगी में दुनिया खां बेरग़बती मिलंदी, अल्लाह ते तवक्कल मिलंदी। ईसा अलैहिस्सलाम जे ज़िंदगी में तव्हांखे मुसीबतुनि जे मथां सब्र जी हिदायत मिलंदी। इहे सभु शयूं तव्हांखे मिलंदियूं, पर ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाती ज़िंदगी में तव्हांखे निकाह शादीअ जो मसइलो कोन मिलंदो। छो त ख़ुदि ईसा अलैहिस्सलाम पाण शादी कान कई। 35 सालनि जो नौजवान हो, शादी अञा कान कई हुई। क़ौम मुखालिफ़ थी पई, अल्लाह जे नबीअ खे शहीद करण जे लाइ गॾु थिया। इनखे कीअं शहीद कजे? अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक नबीअ खे बचायो। क़ौम ॿाहिरां घेरो करे आई त हाणे दरवाज़ो थोरी देरि खां पोइ खोलियूं था या अंदरि दाख़िल थियूं था, ईसा अलैहिस्सलाम खे क़त्ल करणो आहे, माअज़ अल्लाह। ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जंहिंखे रखे तंहिंखे केरु चखे। हिकिड़े माण्हूअ चयो काफ़ी देरि थी आहे, ईसा अलैहिस्सलाम निकितो ॿाहिरि कोन, हलो अंदरि हमिलो करे मारियूंसि। ॿियनि चयोसि त भला ॾिसी आहे वेठो आहे। हू कहिड़े तरीक़े सां दरवाज़ा टपी अंदरि दाख़िल थियो, ईसा अलैहिस्सलाम नज़र कोन आयुसि। कमरो आहे पर ख़ाली आहे। ॿाहिरि निकितो, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात अहिड़ो इंतज़ाम फरमायो, उहो जीअं जो ॿाहिरि निकितो त हज़रत ईसा जी सूरत में निकितो। शकिल सूरत मुहांडो हर शइ ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी। ॿाहिरि चए पियो बाबा ईसा अंदरि कोन्हे, क़ौम पई चए तूं कोन? छड़ मां त फलाणो आहियां, छता चाहो छा? चए न न न तूं ईसा आहे। हाणे मारे विधऊंसि। हाणे जॾहिं हुनखे मारियऊं त मारण वारे टाइम ते त हुनजी शकिल ऐं सूरत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी हुई, पर जंहिंमहिल हो क़त्ल थी वियो, मरी वियो, ख़तमु थी वियो, उन खां बाद में जंहिं ओरिजिनल शकिल सूरत में हो त लाश उन सूरत में पियो हो। हाणे इन क़ौम में ॿ फ़िरका थी पिया। हिकिड़नि चयो त ईसा मारिजी वियो, हिकिड़नि चयो त कोन मारिजी वियो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में फ़ैसिलो फरमायो। सलाह शरीफ़ पढ़ त मां क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम। अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम खे न को हुन क़त्ल कयो, न को ईसा अलैहिस्सलाम खे फांसी ॾेई सघिया, वलाकिन शुब्बिह लहुम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईसा जे सूरत में हुनखे शुबहे में रखियो, या ईसा अलैहिस्सलाम जी सूरत खे अल्लाह ॿिए जे मुशाबिह बणाए ॿिए खे मारायो। ख़ुदा ताला फरमाए थो बर्रफ़अहु अल्लाहु इलैहि। रब करीम जी ज़ात पंहिंजे नबीअ खे जेरो जो जेरो मथे खणाए वरितो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इस्लाम जे बुनियादी अक़ीदनि मां जीअं अल्लाह खे मञणो आहे त हिकु आहे, नबी साईं खे मञणो आहे त आख़िरी आहे, क़ुरान खे मञणो आहे त आख़िरी किताब आहे, अहिड़े तरीक़े सां ईसा अलैहिस्सलाम लाइ बि इहो अक़ीदो रखणो आहे त ज़िंदा पर मथे आहे। सुभान अल्लाह। न सम्झ में ॻाल्हि आई? असांजो बुनियादी अक़ीदो आहे न त अल्लाह नबी साईं आख़िरी नबी आहे, क़ुरान अल्लाह जो आख़िरी किताब आहे। त ईसा अलैहिस्सलाम लाइ असांजो अक़ीदो कहिड़ो रखणो आहे त ईसा अलैहिस्सलाम ज़िंदा, ईसा अलैहिस्सलाम ज़िंदा, पर अल्लाह ताला फरमाए थो बर्रफ़अहु अल्लाहु इलैहि। रब करीम जी ज़ात ईसा अलैहिस्सलाम खे जेरो जो जेरो मथे खणाए छॾियो। सुभान अल्लाह। कॾहिं ईंदो
कहिड़े ज़माने में ईंदो उन जे लाइ मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो आहे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया त जॾहिं क़ुर्बे क़यामत ईंदो दुनिया जे तख़्ते ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात को थोरो जहान खे हलाइण जो इंतज़ाम हूंदो। रब करीम जी ज़ात बाबरकात ईसा अलैहिस्सलाम खे आसमान तां लाहींदो। हुन जी निशानी बि आहे त बैतुल मक़दस में लहंदो, शाम जे मुल्क में लहंदो। महराज जंहिंजा तां नबी शुरू फरमायो आहे उन मिनारे ते अची लहंदो ऐं उते मिनारे ते लही सॾ कंदो, ओ फलाना ॾाकण खणी अचो त मां लहा। नबी से फरमाइनि था अल्लाह बि बेनियाज़ आहे, आसमाननि तो बिना ॾाकण थो लाहे, मिनारो जेको 50-60 फुट जो आहे उतां वरी ॾाकण थो लाहे। छा त जीअं अल्लाह जे नबीअ जे अचण जी निशानी थी पवे। सुभान अल्लाह। ईसा अला नबीना अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे लाइ नबी से खां पुछो अथनि, या रसूल अल्लाह ईसा अलैहिस्सलाम ईंदो? पाण फरमाए था हा ईंदो। साईं तव्हांजो चयो आहे ला नबी अबादी, मां पोइ नबी ईंदो ई कोन। क़ुरान तो चवे ख़ातमन नबिय्यीन, मुहम्मद आख़िरी नबी आहे। अल्लाह जो नबी आख़िरी, अवां पाण चओ त मां आख़िरी नबी, ऐं वरी तव्हां पाण था चओ त ईसा मूंखां पोइ ईंदो। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था ईसा अलैहिस्सलाम ज़रूर ईंदो, पर अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात उनखे नबीअ जी हैसियत में कोन मोकिलींदो, मुंहिंजो उम्मती थींदो। मूं जेको चयो आहे त बहैसियत नबीअ जे पंहिंजे नबूवत जी हैसियत में न ईंदो, मूंखां बाद को बि नबी न ईंदो। इन्ही जे करे त कादियानी मिर्ज़ाई भुलिजी पिया त ईसा अलैहिस्सलाम नबी आहे। उहो जेकॾहिं बाद में अची सघे थो त असांजो ग़ुलाम अहमद मिर्ज़ाई बि अची सघे थो, पर नबी से फरमाया ला नबी अबादी, मूंखां बाद में नबी न आहे। हुज़ूर से फरमाइनि था त ईसा अगरचे अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो नबी हुयो, पर नबूवत हुनजी हाणे ख़तम आहे। ईंदो ज़मीन ते लहंदो, ईसा अलैहिस्सलाम 40 साल जेरो रहंदो ऐं अचण खां पोइ शादी कंदो, औलाद थींदसि, 40 साल खां पोइ वफ़ात कंदो। कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत जो वाइदो आहे। ऐं महबूब फरमाइनि था त मूंसां गॾु रोज़े में दफ़न बि थींदो। सुभान अल्लाह। मूंसां गॾु रोज़े पाक में दफ़न बि थींदो। उहा जॻह रोज़े शरीफ़ में अञा पई आहे। 3 मज़ारूं आहिनि, सैयदना अबू बकर सिद्दीक़, सैयदना फारूक आज़म ऐं पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात। चौथी जगह ख़ाली आहे जंहिं जाते ईसा अलैहिस्सलाम दुनिया जे तख़्ते ते अचण खां बाद 40 साल ज़िंदगी गुज़ारे उन जगह ते दफ़न थींदो। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम ईअं बि फरमाइनि था त नबी थी त कोन ईंदो, पर मुंहिंजे उम्मत जे फ़र्द, मुंहिंजे बचड़े इमाम महदी अलैहिस्सलाम जे पुठियां निमाज़ पढ़ंदो। निमाज़ बि पाण कोन पढ़ाईंदो। मता कंहिंखे शुबहो थी पवे त ईसा नबी आहे, निमाज़ तो पढ़ाए, बहैसियत नबीअ जे आयो आहे। न न, अल्लाह ताला जो हबीब तो फरमाए हुनजी नबूवत मनसूख हूंदी ऐं उहा नबूवत हुनजी ख़तम थी चुकी आहे। हाणे जेकॾहिं ईंदो त मुंहिंजे उम्मती जे हैसियत में ईंदो। इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का। छा नबी पाक अलैहिस्सलाम जे पुठियां 1.25 लख नबीअनि मेराज वारी राति निमाज़ कान पढ़ी? हालांकि सभु नबी जान छॾे विया हा, सभु नबी दुनिया में हलिया विया हा, पर अल्लाह ताला कुदरत जे पंहिंजे करिश्मे खे ॾेखारियो, दुनिया खे ज़ाहिर करे ॾेखारियो त मेराज वारी राति सभु नबी जिस्म सां आया, पंहिंजे क़ब्रुनि मां ॿाहिरि आया। जीअं तव्हीं असीं ज़ाहिरी ज़िंदगी में घुमूं ॻाल्हायूं पिया, ईअं सभु नबियनि हुज़ूर करीम जे पुठियां निमाज़ पढ़ी। बहरहाल अर्ज़ु पिए कयुमि त ईसा अलैहिस्सलाम जे ज़िंदगीअ में असांखे शादीअ जो मसइलो कोन थो मिले, छो त हुन कई कान। बाक़ी ईंदो पोइ शादी कंदो, बाद में पोइ जो मसइलो आहे। हाणे उहा जेका शादी कंदो साहिब रसूलुल्लाह जे तरीक़े मुताबिक़ कंदो। अर्ज़ु इहो आहे त अल्लाह ताला जेको असांखे नबी ॾिनो, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे जेको अल्लाह पैगंबर ॾिनो उन जी ज़िंदगी अहिड़ी कामिल आहे जो अवां ॾिसंदो त किथे नबी पाक सिपह सालार आहे, अवां ॾिसंदो त किथे ॿकरियूं पियो चारे, किथे ॾिसो त यतीमनि जी हमदर्दी पियो करे, किथे ॾिसो त नबियनि खे इमामत पियो करे, किथे ॾिसो त मोहम्मद मुस्तफ़ा वापार पियो करे, किथे ॾिसो त नबी करीम जी ज़ात हिकिड़े हर हारीअ सां गॾु बीठो आहे। हारी जा हथ वठी नबी पाक फरमाइनि पिया अल क़ासिब हबीबुल्लाह, जेको पंहिंजे हथ जो पुरियो करे कमाए खाए सो अल्लाह जो दोस्त आहे। नबी करीम जी ज़िंदगी पाक खे ॾिसंदो त हर मोड़ ते ख़ुदा जे हबीब जी ज़िंदगी असांजे लाइ रहबरी आहे। माना कामिल नबी, कामिल दीन, कामिल शरीयत। क़यामत ताईं जेको बि मसइलो अवां जे ॾाढो नओं पेश थींदो, नबी करीम जे ज़ात बाबरकात जो कंहिं न कंहिं तरीक़े सां रहबरी हिदायत तव्हांखे ज़रूरु मिलंदी। त अर्ज़ु पे कयुमि त असांखे नबी पाक ॼमण खां
मरण ताईं जा मसइला सेखारिया। अॻे दफ़े 2-3 ॻाल्हियूं ॿुधायूं त हाणे 2-3 ॻाल्हियूं अॼु ॿुधो। सलाह शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिं वक़्त में मैयत खे अव्हां क़ब्र में रखंदा आहियो, पाण फरमाइनि था त उन जो मुंहुं काबे ॾे करायो। मैयत जो मुंहुं क़ब्र जे अंदर बि बैतुल्लाह ॾे करायो। छाजे करे त हे उन अल्लाह खे मञण वारो आहे जेको रब्बुल काबत आहे। जंहिं मुस्लमान जी हैसियत में सॼी ज़िंदगी कॾहिं जुमो पढ़ियो हूंदो, कॾहिं ईद नमाज़ पढ़ी हूंदी, 5 वक़्त नमाज़ पढ़ी हूंदई, मुंहुं काबे ॾे कयो हूंदई। हाणे मरण वारे टाइम ते मुंहुं बैतुल्लाह ॾे कयोसि त काबे ॾे मुंहुं करण बि बरकत आहे। सुभान अल्लाह। असांजे मदरसनि में अॼु जी ॻाल्हि नथो कयां, अॻे 50 साल अॻु में, 40 साल अॻु में, अञा अॻिते हलियो वञे 60 साल 100 साल अॻु में उस्ताज़ जॾहिं बि वेहंदा हुआ, किथे बि वेहंदा हुआ, पढ़ाईंदा हुआ, सबक़ ॾींदा हुआ त पढ़ाइण वारे उस्ताद जो मुंहुं बैतुल्लाह ॾे हूंदो हो। पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ात में फरमायो आहे त अव्हां पंहिंजी आदत न बनायो, अहिड़ी बैठक न ठाहियो जंहिंमें तव्हांजी पुठी काबे ॾे हुजे। आदत न बनायो, आदत इहा बनायो त तव्हांजो मुंहुं हमेशह काबतुल्लाह ॾे हुजे। जे रहियो किथे वेहो, महफ़िल में हेठि वेहो, पर कोशिश इहा कयो त मुंहुं तव्हांजो बैतुल्लाह ॾे हुजे। ख़लीफ़े महमूद पुछो क़िबला इन मां फ़ाइदो कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था इहा बैतुल्लाह जी अज़मत ऐं ताज़ीम आहे। जंहिं शख़्स जो ज़िंदगी में बैतुल्लाह ॾे मुंहुं हूंदो, ख़ुदा जी ज़ात बाबरकात हुनजो क़ब्र खां पोइ बि बैतुल्लाह ॾे मुंहुं कराईंदो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां। सलाह 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 बुलंद आवाज़। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त जेको शख़्स माज़ अल्लाह अल्लाह पनाह ॾे सूद खाईंदो आहे, व्याज खाईंदो आहे ऐं व्याज खाइण जी आदत बनाईंदो आहे, उनखे अल्लाह साईं 3 अज़ाब ॾींदो आहे। सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह कहिड़ा 3 अज़ाब? पाण फरमायो त पहिरों अज़ाब हुन जे मथां इहो हूंदो त हिन दुनिया मां मरंदो, हुनजो मौत ॾाढो बुछड़ो थींदो। ॿियो नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त व्याज खोर खे ॿियो अज़ाब अल्लाह ताला इहो ॾींदो आहे जो जॾहिं दुनिया मां वेंदो त हो शायदि ईमान सां न वेंदो। इहो अज़ाब आहे। 3 या रसूल अल्लाह कहिड़ो अज़ाब आहे? नबी फरमाइनि था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त 3 अज़ाब हुनजो इहो आहे त क़ब्र में भली माइट मुंहुं बैतुल्लाह ॾे कराइनिसि, पर अल्लाह जा मलाइक हुनजो बैतुल्लाह खां मुंहुं फेराए पुठी कराए छॾींदसि। तंहिंजे करे हज़ूर साईं फरमाइनि था अव्हां पंहिंजे मैयतनि खे, पंहिंजनि माइटनि खे, अज़ीज़नि क़रीबनि खे जंहिं वक़्त में क़ब्र में रखो, कोशिश कयो त मुंहुं बैतुल्लाह ॾे कयो ऐं रखण जे टाइम ते छा चवंदा कयो? बिस्मिल्लाह व अला मिल्लत रसूलिल्लाह। अरबी लफ़्ज़ नथो अचेव त पंहिंजी ॿोली में चओ, अल्लाह जे नाले सां सुम्हारियोसि था रसूल जे दीन ते। अल्लाह जे नाले सां सुम्हारियोसि था, पर दीन कंहिंजे ते? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया जेको फालतू कपिड़ो हुजे कफ़न खां सवा उहो लाहे छॾियोसि। कफ़न खे गंढियूं ॾिनियूं अथव उहे खोले छॾियोसि, पेरनि वारी चोटी वारी ॿई छोड़े छॾियो, विच ते जेकॾहिं को ॿधल आहे बंदि त भली ॿधो पियो हुजे। हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था कोशिश इहा कयो त हुन जे कफ़न खे, हुन जे जिस्म खे तव्हांजी मिटी न लॻे। कचूं सिरूं ॾेई, काठियूं ॾेई, तख़्ता ॾेई, पत्थर ॾेई हुन जी क़ब्र खे सामी खे बंदि करे, गप ठाहे, सोराख बंदि करे, पोइ मथां मिटी वरायो। सहाबनि चयो या रसूल अल्लाह मिटी ते सुतल आहे, मिटी थी वेंदो। पाण फरमाइनि था हा मिटी ते सुतल आहे, मिटी थी वेंदो, पर मुंहिंजो उम्मती आहे, मुंहिंजे उम्मत जी क़ब्र में बि इज़त आहे। सुभान अल्लाह।
अल्लाह जे ज़ात बाबरकात हुन जी ताज़ीम कई आहे। कन मुल्कनि में रिवाज आहे त मैयत जे हेठां तॾो विछाईंदा आहिनि, इहो नाजाइज़ आहे। किथे वरी रिवाज आहे हुन जे हेठां का रिली विछाईंदा आहिनि। असांजे मुल्क में घटि आहे पर किथे किथे आहे। तॾो बि नाहे विछाइणो, रिली बि नाहे विछाइणी, चादर बि नाहे विछाइणी। सही सिधी ज़मीन आहे, उन सही सिधी ज़मीन ते अल्लाह जे हवाले करिणो आहे। अल्लाह ताला जी ज़ात महिरबानी कंदो त क़ब्र न हूंदी, जन्नत जो बाग़ बणिजी वेंदो। हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह। मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ हूंदो आहे। ऐं इहा बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त क़ब्र जॾहिं माण्हू खणे त अंदरि सामी उहो ठाहे जेको नेक ऐं साले हुजे। इहा बि मुंहिंजे आका जी हिदायत आहे त ॿी क़ब्र खणी कंहिंखां बि खोटायो पर जेका सामी ठाहिबी आहे आख़िर में, तव्हां लाइ छा चवंदा आहियो? हेॾे लाड़ ॾे विसो ॾे पिया चवनि ॻुझ, ॻुझ पाण चवंदा आहियूं सामी। पकी ज़मीन में ठहंदी, कची में कान ठहंदी, सम्झो था न साईं। कची ज़मीन में विच ते ज़मीन में खॾ खणी पोइ मथां तख़्ता ॾींदा आहिनि। त नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो इहो बि फरमान आहे त तव्हां जेका सामी ठारायो सो अव्हां जो नेक सालिह बानो हुजे, उहो ठाहे उन जे बरकत सां बि बाने खे फ़ाइदो थींदो आहे। सुभान अल्लाह। हाणे इहो बि हिकिड़ो नओं मसइलो आहे त साईं हाणे न निमाज़ पढ़ियईं, न रोज़ा रखियईं, न अलाह अलाह कयईं, बसि ईअं हिकिड़ो सादो सूदो मुस्लमान हो, सिंपल मुस्लमान हो, मरी वियो। हाणे हुन जी सामी कंहिं मौलवी खां ठारायो, कंहिं हाजी खां ठारायो, कंहिं पीर खां ठारायो, उन जे ठाहिण मां हुनखे फ़ाइदो कहिड़ो? असांजे आका अलैहिस्सलाम ख़ुदि असांखे ॾसियो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आयो आहे, दुरूद पर त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो हिकिड़ो सहाबी सगोरो आहे, गुज़ारे थो वञे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जी क़ब्र खणाई, सहाबा किराम खणाई। मां थो चवां सहाबा जे मथां दुनिया जा वली कुर्बान। सुभान अल्लाह। बेशक गौसल आज़म पीरान पीर त वॾो आहे न, पीर सही वॾो पीर आहे। उन ख़ुदि चयो आहे त मूं अब्दुल कादर जीलानी जहिड़ा किरोड़े हिकिड़े पासे नबी पाक जो सहाबी जंहिं घोड़े ते चढ़े ऐं उन घोड़े जे सुंबन मां मिट्टी उॾामे, उन जे मथां मूं अब्दुल कादर जहिड़ा कुर्बान आहिनि। सुभान अल्लाह। छो त रसूलुल्लाह जो सहाबी तमामु वॾी ॻाल्हि आहे। नबी करीम जे सोहबत में जेको रहियो, मुस्लमान थियो, हुजूर सां निमाज़ूं गॾु पढ़ियईं, इहो तमामु वॾे फैज़ वारो, वॾी बरकत वारो आहे। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम जे सहाबन क़ब्र खई आहे। मूंखे ॿुधाए इन खां वधीक कहिड़ी बरकत आहे? कहिड़ो मौलवी इन सां पुॼंदो, कहिड़ो हाजी इन सां पुॼंदो, कहिड़ो पीर इन सां पुॼंदो? सहाबन किरामन क़ब्र ठाहे जंहिंमहिल तयारु कई, सामी जो टाइम आयो, सामी बि सहाबन खटी, नबी पाक फरमा हाणे क़ब्र खां ॿाहिरि निकिरो। अल्लाह अकबर। ग़ालिबन हज़रत उस्मान बिन मज़ऊन जो जनाज़ो आहे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम खे ॿाहिरि कढियो, पाण अंदरि अकेला लथा। अकेला लही जेका सामी आहे उन जे मिटीअ खे पाण हथ लॻायूं, हथ लॻाए मिटीअ खे बराबरि कयूं, मिटीअ खे बराबरि करे सलामी वरितऊं। सलामी वठण खां बाद में, सलामी सम्झो था न साईं, तिरछ दरेशी चाहे चवंदा हो, दरेशी, वहा सलामी वठी दरेशी करे साफ़ करे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात पाण अंदरि सामीअ में सवा नवा थी सुम्ही पिया। सुभान अल्लाह। अल्लाह हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ जे सामीअ में पाण सुम्ही पिया। सुभान अल्लाह। सहाबी मथे ॾिसनि बीठा रंग, सभिनि सहाबनि खे अखियुनि मां पाणी अची वियो ऐं हर हिकु सहाबी ईअं पियो चवे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे अल बुदूर साफरा फी उमूरुल आखिरा, हिकिड़ो किताब आहे, उन में जलालुद्दीन सुयूती फरमाए थो त महबूब जॾहिं अंदरि सामी में सुतो त सहाबनि खे अखियुनि मां पाणी वही आयो ऐं हर हिकु ईअं पियो चवे अॼु मां मरां हा, अॼु मां मरां हा। इहा क़ब्र हिन जी न हुजे हा, इहा क़ब्र मुंहिंजी हुजे हा जंहिंमें रसूलुल्लाह सुतो आहे। जंहिं क़ब्र पाक खे मुंहिंजे हबीब जो जिस्म लॻो आहे, जंहिं क़ब्र पाक में महबूब हथ घुमाया आहिनि, जंहिं क़ब्र में नबी करीम जी ज़ात जो जिस्म लॻो आहे, अॼु इहो न हुजे हा जेकर मां हुजां हा त महबूब जी दुआ थी वञे हा। हाणे महबूब करीम जी ज़ात बाबरकात
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो असांखे अमली तरह करे ॾेखारियो त सामी खणण जे टाइम ते क़ब्र ठाहिण जे आख़िरी मरहले ते कंहिं नेक सालिह बाने जी बि उते शमूलियत हुजे, उन जी बि बरकत आहे, ख़ुदा जी ज़ात बाबरकात उन जे सदके मैयत जा बेड़ा पार फरमाए छॾींदो आहे। हे सभु आहिनि बहाना। जनाज़ो पढ़ोसि, दुआ घुरोसि, दफ़न कयोसि, काबे ॾे मुंहुं कयोसि, ख़त्मो बख़्शोसि, दुरूद बख़्शो, अलाह जो क़ुरान बख़्शायो। इहे सभु बहाना आहिनि त को बहानो थी पवे मिड़ई बाने खे माफ़ी मिली वञे। सुभान अल्लाह। रहमत ख़ुदा बहाना में जोयद, बहाना में जोयद। अल्लाह जी ज़ात बाबरकात जी रहमत बहा मुल्ह कान घुरंदी आहे। रब पाक जे ज़ात बाबरकात जी रहमत बहानो तलाश कंदी आहे त को बहानो बणिजी पए त मां पंहिंजे बाने खे माफ़ कयां। हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था मिटी मथां वरायो, मिटी वराइण खां बाद में क़ब्र खे ईअं ठाहियो जीअं उठ जी कुंभट हूंदी आहे। सुभान अल्लाह। वॾी क़ब्र ठाहिण बि मना आहे, ज़रूरत खां ज़्यादा बुलंद करण बि मना आहे। अंदरि मिटी जे अंदरि जिथे माण्हू जो जिस्म आहे उते पकी सिर विझण बि नाजाइज़ आहे, पत्थर जाइज़ आहे, कच्ची सिर जाइज़ आहे, काठी विझणु जाइज़ आहे, तख़्तो फटो विझणु जाइज़ आहे, लेकिन बाहि जी पकल सिर अंदरि न जाइज़ आहे, न विझिजे, अंदरि न विझे। बाक़ी जेकॾहिं क़ब्र ठाहे तयारु कई आहे, मथां सुरू रखे थो, पत्थर रखे थो, सीमेंट लॻाए थो, ॿी शइ करे थो त उन जी शरीयत पाक में मनो न आहे। लेकिन अंदरि पाक नबी झलियो आहे त मैयत जी क़ब्र जे अंदरि तव्हां पकी सिर न विझो। अदाए सभु असांजे कम वारियूं शयूं आहिनि न। रोज़मर्रा जो मसइलो आहे, सिखो यादि कयो। साईं फरमाइनि था क़ब्र खे ईअं ठाहियो जीअं उठ जी पुठी थींदी आहे, कुंभट थींदी आहे। पाण फरमाइनि था मुरब्बा न ठाहियो, मुसन्नम न ठाहियो। तव्हां अहिड़े नमूने सां चौकुंडियारी क़ब्र न बणायो, हुन जूं कुंडूं ठाहे तयारु करे वरी मथे बि कुंडाती बणाए छॾियो। न न, साईं फरमाइनि था मथां असांजे आम तरह सिंधी में चवंदा आहिनि क़ब्र जो तावीज़। छा चवंदा हुआसीं मथां? क़ब्र जो मुखो तावीज़ ठाहिबो आहे। अहिड़े तरीक़े सां ठाहिजे, गोलाईअ नमूने सां हुजे, मुरब्बा न हुजे, चौकुंडियारी न हुजे, छो त इहा सुन्नत पाक जे ख़िलाफ़ आहे। हुज़ूर से फरमाइनि था तव्हां जॾहिं क़ब्र में दाख़िल करे बाने खे बस्ता कयो त सेरांदी खां सूरत बक़रा जूं इब्तिदाई आयतूं पढ़ियो। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना शफ़ीना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। मसइलो मौक़े जो पुछो वियो आहे त किथे वरी रवाज आहे त सामीअ जे मथां सीमेंट जा बिलाक ठाहे, उनमें सरियो बि हूंदो आहे, सीमेंट बि हूंदो आहे, बसि सामी में बिलाक रखी हल, इहो बि नाजाइज़ आहे। कची सिर इहा काठी तख़्तो वग़ैरह ॾक बि ॾींदा आहिनि माण्हू, तख़्ता बि ॾींदा आहिनि, काठियूं रखंदा आहिनि, इहे जाइज़ आहिनि। सिर बि नाजाइज़ आहे, सामीअ में पकी सिर नाजाइज़ आहे, कची भली हुजे। अहिड़े तरीक़े सां सीमेंट जा बिलाक ठाहे लॻाइनि था, इहे बि शरीयत में नाजाइज़ आहिनि। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो जंहिंमहिल मिटी बराबरि करे छॾियो त मिटी जे बराबरि करण खां बाद में सेरांदीअ खां मुफ़्लिहून ताईं सूरत बकर जूं इब्तिदाई आयतूं पढ़ो। सुभान अल्लाह। वरी पेरांदीअ खां क़ब्र जे पेरांदीअ खां सूरत बकरा जो आख़िरी रुकू आमन रसूल खां पढ़ो, पिछाड़ी ताईं पढ़ो, इब्तिदाई इंतिहा बकरा सूरत जूं पढ़ियूं वेंदियूं। हबीबन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सूरत बकर जंहिंजे क़ब्र ते इब्तिदा खां इंतिहा ताईं पहिरों रुकू ऐं पोयों रुकू पढ़ियो वियो, अल्लाह उनखे क़ब्र जे अज़ाब खां बचाईंदो आहे। आमीन। सुभान अल्लाह। उन सूरत बकरा जी बरकत आहे जो अल्लाह जो बानो अज़ाब खां छुटी पवंदो। क़ब्र ते आज़ान ॾियण बि अॼुकल्ह मौलवी साहब झलनि था, क़ब्र ते बांगर जो छो अबा? कहिड़ी क़ब्र ते निमाज़ आहे? कहिड़ो निमाज़ जो टाइम आहे? बिदअत आहे, नबी सही कान ॾिनी आहे। अदा गौर कजो, सोचजो। मां तव्हांखां हिकिड़ो मसइलो पुछां थो, मां तव्हांखे अॻे ॿुधायो आहे, यादि ॾियारायां, मन यादि अची वञेव। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जॻह तां अची लंघा, ॿ क़ब्रूं, साईं खच्चर ते सवार आहे। जंहिं महिल उन ॿिन्ही क़ब्रुनि जे भर मां नबी साईं लंघियो त महिल खच्चर वठी टाह खाधो।
हदीस में इंदो आ तो न एडो ट्राह खाधो जो हबीब उनके जोर से न रोके हा, शायद केराए विझे हा। बहरहाल भजियो, तमाम परे भजियो, महबूब उनके रोकियो, रोके पाण बधऊंस, बधी लही पाण वरी सागी जगह ते मोटी आया। जेको नबी करीम सां असहाबी गड्डो हो उनके फरमायो त साम्हूं खजी बीठी आ, इन खजीअ जूं छड़ियूं पटिया। साहबी सगोरो वयो, खजीअ जी लाम पटे आयो। फशक्कहू, नबी पाक जी ज़ात बाबरकात उन खजीअ जे लाम खे चीरियो, ॿ हिसा कयो। उहे ॿ हिसा करे हिकिड़ो हिसो नबी पाक हिकिड़ी क़बर ते रखियो आहे, ॿियो हिसो नबी पाक वरी ॿी क़बर ते रखियो आहे। ॿिन्हीअ जे मथां नबी पाक बीही चवे थो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। वरी फरमायो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। महबूब तस्बीह भी पढ़ी, तकबीर भी पढ़ी, पर घणे ताईं पढ़ंदा रहिया। पोइ दुआ घुरियूं, दुआ घुरी अॻिते विया। उन असहाबी चयो लिम फ़अल्त हाकज़ा या रसूल अल्लाह, अवां ईअं छो कयो? खजी रखियव, वरी तस्बीह पढ़ियव, वरी दुआ घुरियव, हे क़बरूं हुयूं, अवां जी सुवारीअ छो ट्राह खाधो? ॻाल्हि कहिड़ी आहे? सरकार फरमायो त ही जेके क़बरुनि में बाना हुया, इन ॿिन्हीअ ते अल्लाह जो अज़ाब थी रहियो हो। छा थी रहियो हो? अल्लाह जो अज़ाब थी रहियो। पर वो अज़ाब इलाहीअ में एॾियूं दाहूं करे रहिया हुआ जो अल्लाह ताला फरमायो आहे त मां इंसान जे कन ते मोहर हणी छॾी आहे। इंसान आवाज़ क़बर वारे जो न ॿुधंदो आहे, पर हर शइ ॿी ॿुधंदी आहे। उठ, जानवर, ढगा, बकरियूं, रिढूं उन क़बर वारे जे अज़ाब जूं दाहूं ॿुधंदा आहिनि। इंसान हिकिड़े खे अल्लाह ताला इन खां महफ़ूज़ रखियो आहे। इन जे करे जेके इंसान दाहूं ॿुधे त दुनिया जो निज़ाम कोन हलंदो, माण्हू दरबदर थी वेंदा। सभई माण्हू मुंहिंजा दोस्त दुनिया जे कारोबार खे कोन हलाए सघंदा। तॾहिं अल्लाह पंहिंजी हिकमत सां इंसान खे वक़्ती तोड़ण जे लाइ महफ़ूज़ रखियो आहे, बाक़ी हर शइ ॿुधंदी आहे। रब करीम जे हबीब पाक फरमायो त हिन क़बर वारनि ते अज़ाब पे थियो, मुंहिंजे जानवर खच्चर सुवारी वारे हिननि जूं दाहूं ॿुधियूं, ट्राह खाधई, ऐं मां जॾहिं हिननि जे मथां खजीअ जूं फरहा रखिया त अव्हां खे इहा ख़बर हुजे जेसीं ताईं का बि टारी वण जी आली हूंदी आहे त उहा ज़िक्र कंदी आहे। वण जो पन आहे, आलो आहे, टाली आहे, आली आहे, कंहिं बि शइ खे तव्हां आलो जेसीं ताईं ॾिसो उहा अल्लाह जे ज़िक्र में हूंदी आहे। क़ुर थो फरमाए व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। हर शइ अल्लाह जो हम्दो सना कंदी आहे, ज़िक्रुल्लाह कंदी आहे, पर तव्हांखे ख़बर कान्हे का। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, इहे खजीअ जूं फणहा ऐं तारियूं जेसीं ताईं हिन क़बर जे मथां पिया हूंदा, इहे आला हूंदा, इहे ज़िक्र कंदा, इन खजीअ जे ज़िक्र जे करे क़बर वारे जो अज़ाब टरी वेंदो। सुभान अल्लाह। केरु ज़िक्र कंदो? चओ खजी जी टारी, ॾाढे चओ खजीअ जो शान मथे या तो मुसलमान जो? इंसान जी इज़त मथे या वण जी? ॻाल्हायो, सवलो मसइलो आहे, ॾुखियो त कोन थो पुछां। इंसान जी इज़त वॾी आहे, इंसान अशरफुल मखलूकात आहे। हाणे नबी करीम छा फरमायो त जेसीं ताईं खजी जी टाली आली हूंदी, उहा ख़ुदा जो ज़िक्र कंदी, उन ज़िक्र जो असर थींदो त क़बर तां अज़ाब टरी वेंदो। सुभान अल्लाह। क़बर तां अज़ाब टरी वेंदो। जेकॾहिं बानो क़बर जे मथां बीही चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खजी अल्लाह अल्लाह करे क़बर तो अज़ाब टरे। हुजूर जो उम्मती ज़िक्र कंदो अज़ाब कोन टरंदो। अल्लाहु अकबर इहो भी ज़िक्र आहे।
अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इहो भी ज़िक्र आ अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह इहो भी ज़िक्र आ हय्या अल सलात इहो भी ज़िक्र आ हय्या अल फलाह इहो भी ज़िक्र आ बुज़ुर्गान दीन फरमाइनि था मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जहिड़े जयद आलिम लिखियो आहे त क़ब्र ते बाग ॾिबी आहे क़ब्र तो अज़ाब टरी वेंदो आहे सुभान अल्लाह सदके सोना सा मुला था चवनि न ॾियो बिदअत आहे छो जे बाग रुगो निमाज़ लाइ ॾिबी आहे बे कम लाइ आहे ई कान पोइ जॾहिं बे कम लाइ कान्हे त क़ब्र ते छो था ॾियो जॾहिं आहे ई निमाज़ जो ऐलान बाग आहे ई निमाज़ जे लाइ त पोइ बे कम लाइ छो ॾिजे अबा जेका शइ पटको छाजे लाइ मथे ते रखिजे न पेरनि में ठहंदो कमीस कुल्हनि जे लाइ आहे न कांच वारी जाइ ते ठहंदी लठ हथ जे लाइ आहे न अबा पेरनि में ठहंदी त बाग निमाज़ लाइ आहे हरू भरू क़ब्र ते बाग हिननि वीचारनि पढ़ियो ई कुझु कोन्हे मां तोखे नबी पाक जी हदीस ॿुधायां पाण फरमाइनि था जेकॾहिं मुल्क में वबा जी बीमारी पवे वबा जी बीमारी जेका आम वायरस मुल्क में पखिड़िजी वेंदी आहे माण्हू मरंदा हल दस्त थी पिया उल्टियूं थी पियूं आम थी वेंदी आहे जेके हेज़े जी बीमारी चइबी आहे ख़ुदा जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था डॉक्टर हकीम तव्हांखे ला इलाज करे छॾनि वबाई बीमारी में रोज़ानो हज़ारे माण्हू मरनि मुस्तफ़ा फरमाइनि था ॻोठ जे चइनी कुंडनि ते सोमहणीअ जी निमाज़ खां पोइ समूरे जा समूरा ॻोठ वारा गॾिजी चारई तरफ़ बांगू जो मुल्क मां बीमारी हली वेंदी हुजूर सही फरमाइनि था जेकॾहिं तव्हांजे मुल्क में बारिश न थी पवे कहत थी वियो आहे अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे अवां बांगू चओ बारिश वसंदी पर जे बारिश तमामु वधी वञे ऐं अव्हां जो मुल्क ॿुॾे थो नबी से फरमाइनि था बांग जो बारिश ख़तम थी वेंदी साईं फरमाइनि था जेकॾहिं कंहिंजे दिमाग़ में ख़लल आहे ॿार ते जिन जो असरु आहे भूत जो असरु आहे जादूअ जो असरु आहे हुनजे कन में बांग चओ मिर्गीअ जी बीमारी आहे नबी से फरमाइनि था बीमारी ख़तम थी वेंदी एतिरे क़दुरु नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था आंधी अची वञे मुल्क में एतिरी ज़ोरदार आंधी आई आहे तूफ़ान आयो आहे जो तबाहीअ जो इम्कान आहे ख़ुदा जो हबीब फरमाए थो बांगू जो त तव्हांजे मुल्क में आंधी ख़तम थी वेंदी हुजूर से फरमाइनि था जेकॾहिं तव्हां झंग में आहियो पहाड़ में आहियो अकेला आहियो वात ॾसण वारो कोन अथव रस्ते सां अचो था भुलिजी पिया हो का ख़बर कान्हे ओलह काॾे आहे का ख़बर कान्हे ओभर काॾे आहे का ख़बर कान्हे ॾखिण काॾे आहे तरफ़ जो तव्हांखे पतो ई कोन्हे नबी से फरमाइनि था बुलंद जॻह ते बीही बांग चओ वरी ख़तम करे ॿी बांग चओ वरी ख़तम करे टी बांग चओ नबी से फरमाइनि था तूं टे बांगूं ख़तम ई कोन कंदे अल्लाह वटां को फ़रिश्तो ईंदो इंसानी सूरत में तोखे ॿाह खां वठी दग सलाए छॾींदो तुंहिंजे लेखे को अहिड़ो गैरो न तूं खैरो आयो आहे पर हूंदो अलाह जे तरफ़ खां रहमत जो मलाइक नबी से फरमाइनि था बांग जे बरकत सां तोखे दग सलाए छॾींदो ॿार ॼमंदो आहे बांग चइबी आहे वाह हुया न या त सभु कंहिंखे ख़बर आहे ॿार ॼमंदो आहे त ॼमण सां छा चइबो आहे मोल खे त ख़बर ई कान्हे था बांग रुगो निमाज़ लाइ ॾिबी बे कम लाइ कान ॾिबी ओ चाचा नबी पाक अलैहिस्सलाम 11-12 जायूं ॿुधायूं 11-12 जायूं हे कम थिए त बि बांग चओ हीअ ॻाल्हि थिए त बि बांग चओ हीअ ॻाल्हि थिए त बि बांग चओ महबूब त असांखे दग घणाई ॾसिया आहिनि त मखदूम साहब मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त जेकॾहिं मैयत खे क़ब्र में पूरियो त हुनजे क़ब्र जे मथां बांग चओ अल्लाह ताला जी ज़ात हुन बांग जे बरकत सां क़ब्र वारे जो अज़ाब टारे छॾींदो ॻाल्हि अध में रहिजी वेंदी मतां तव्हां खां विसरी वञे मां ॿुधाए छॾियां साहबनि पुछो या रसूल अल्लाह अव्हां खजीअ जा फड़हा रखिया अज़ाब टरी वियो अव्हां दुआ घुरी अज़ाब टरी वियो पर इहो त कोन ॿुधायो त हिन ते अज़ाब छो पिए थियो ॿई क़बरूं अज़ाब में हूं छाजे करे पाण फरमाइनि था हिन क़ब्र वारो चुगलखोर हो यमशी बिन नमीमत चुगलियूं हणंदो हो चुगल सम्झो अथव हुतां जी ॻाल्हि हुते हुतां जी ॻाल्हि हुते ॿई पासा सणभो टुकरो जाथे वञे ताथे दूध पती चांहि पीए हाणे जेको मुंहिंजे आॾो अची ख़ुशामद कंदो साईं तोखे फलाणे पे ॻाल्हायो ज़रूरु ॿियो न चांहि त पीआरियासि न बा त महबूबन करीम जी ज़ात बाबरकात फरमा त हिकिड़ो ही जेको आहे क़ब्र वारो चुगलियूं हणंदो हो मुस्लमान जो कमु आहे त मुस्लमान जा ऐब ढके जेकॾहिं कंहिंजे ज़ुबान मां का कंहिंजे लाइ गिला निकिरी बि वञे त हुनखे टारे छॾे वेढ़ाए न हुज़ूर से फरमाया था लैसल कज़्ज़ाबुल लज़ी युस्लिहु बैन अन्नास
बुखारी शरीफ जी हदीस पाक आ पाण फरमाइनि था जेको मुसलमान कूड़ हणी बिन मुसलमान के ठाहे थो अल्लाह जो हबीब थो फरमाए इहो कूड़ो आहे ही कोन। सुभान अल्लाह। जेको कूड़ हणी ब मुसलमान ठाहे थो अल्लाह जे महबूब जे उम्मत के वेढ़ाए नथो। महबूबन करीम ने फरमाया लैसल कज़ाब इहो कूड़ो ना है पर जेको सच चई ब वेढ़ाए थो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन जहिड़ो ॿियो फितनती आहे ही कोन। सच चवे ब वेढ़ाए कहिड़ी ज़रूरत आहे ॿिनि खे वेढ़ाइणो न आहे मुसलमान खे पाण में वेढ़ाइण जी मन आहे। महबूब फरमाया ही हिकिड़ो क़बर वारो जेको आहे जंहिं ते अज़ाब पए थो जो चुगलियूं हणंदो। ॿियो भला पाण फरमायूं त ला यस्तनज़िहु मिनल बौल ही जेको ॿियो क़बर वारो आहे जंहिं ते अज़ाब पए थो इहो वटि पचाईंदो ई कोन हो इस्तंजो कंदो ई कोन हो पंहिंजे पाण खे पेशाब खां बचाईंदो ई कोन हो। जाॾे आयो मुंहुं ताॾे पेशाब कई बसि पेशाब जा आख़िरी कतरा अञा आहिनि उथी अगठ वञी ॿधई न वटि पचायई न इस्तंजो कयई न तहारत कयई न पंहिंजे जान खे पेशाब खां बचाई। नबी से फरमाइनि था इस्तनज़िहु मिनल बौल फ़इन अक्सर अज़ाबल क़ब्र मिनहु पाण खे पेशाब खां बचायो घणो करे क़ब्र जो अज़ाब इन ॻाल्हि जे करे थींदो आहे अल्लाह शल मुस्लमान खे न बुराई खां बचाए छॾे। असां मुसलमान खे परवाह ई कान्हे हिकु त इहा ख़बर कान्हे जाॾे मोह आयो तारे वेही रहंदासीं इहो ख़्यालु कोन्हे तो को काबतुल्लाह या बैतुल्लाह या मूंखे मोह नाहे करिणो न जाॾे आयो तारे रब करीम मुसलमान खे हिदायत नसीब करे। बहरहाल महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात ॿुधायो त अल्लाह जे ज़िक्र सां क़ब्र तां अज़ाब टरंदो आहे। हाणे आख़िर में दफ़न करण खां पोइ छा करिणो आहे चओ बांग चवणी आहे। छा करिणो आहे दुआ घुरणी आहे। दुआ घुरण खां बाद कब्रिस्तान छॾणो आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां कुर्बान वञा पाण फरमाइनि था हत्ता यस्माउ क़रअन आलिहिम मैयत खे अवां पूरे रवाना थींदा हो मैयत अवां जे जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे त माइट वञनि था। अल्लाह जो अमर आहे ख़ामोश आहे अल्लाह जो अमर आहे चुरे कोन थो अल्लाह जो अमर आहे साह कोन थो खणे अल्लाह जो अमर आहे बेजान पियो आहे पर साईं फरमाइनि था हुन जी कुवत समाअत एतिरी त तेज़ हूंदी आहे जो अवां मुक़ाम मां निकिरंदा हो तव्हांजे पेरनि जा बूटनि जा जुतीअ जा खड़काट बि ॿुधंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया अवां कब्रिस्तान जी हद जा छॾींदा ई कोन आहियो अताहु मलकान अस्वदान व अज़रकान हुन वटि अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां ॿ मलाइका ईंदा आहिनि कारे रंग जा हूंदा आहिनि अखियूं हुननि जूं पीलियूं हूंदियूं आहिनि दहशतनाक सूरत में अची करे फयक़ूदान लहू व यसालान मिनहु क़ब्र में हुनखे अची उथारे विहारींदा आहिनि। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था क़ब्र में विहारण खां बाद में मैयत खां सिलसिलो सवाल जवाब जो शुरू थी वेंदो आहे। अल्लाह पनाह ॾींदो ॾिसाल जवाब खां सुवाल ज़रूरु थींदो। महबूबन करीम ने फरमायो त हिकिड़ा अहिड़ा बाना हूंदा सभु न के मलाइक चवंदा मर रबुक रब तुंहिंजो केरु आहे वमन नबीयुक तुंहिंजो नबी कहिड़ो आहे वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। नबी से फरमायो था के अहिड़ा बि बाना हूंदा चवंदा दऊनी अन उसल्ली ओ मलाइको छॾियो त मां नमाज़ पढ़ां। सुभान अल्लाह छॾियो त नमाज़ पढ़ां। मलाइक चवंदा असां था चवई रब कहिड़ो थी असीं था चवूं तुंहिंजो नबी कहिड़ो आहे असीं था पुछूं तुंहिंजो दीन कहिड़ो आहे तूं थो चई दऊनी अन उसल्ली छॾियो त नमाज़ पढ़ां। ॿई मलाइक सगोरा अल्लाह ॾे रुजू कंदा या इलाहुल आलमीन हे त अजीब तुंहिंजो बानो आहे न को ॾसे थो त अलाह केरु आहे न को ॾसे थो त नबी मुंहिंजो कहिड़ो आहे न को ॾसे थो त मुंहिंजो दीन कहिड़ो आहे असीं था चऊं त तुंहिंजो रब कहिड़ो आहे चवे थो छॾियो त नमाज़ पढ़ां। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह वटां मलाइकनि खे हिदायत मिलंदी ओ मलाइक जेके क़ब्र में बि नमाज़ यादि आहे त हितां पुछणो माफ़ जेको क़ब्र जे अंदरि बि नमाज़ करे थो पियो अचे पोइ मुंहिंजा अदा इन खां पुछणो कहिड़ो आहे मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई शाह भटाई साहिब रहमतुल्लाह फरमाए थो मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई उभो उथी तन खां पुनू पुछाई त अदा इताही को ॾिठो साथ पुनहल जो। शाह साहिब ॻाल्हि कई आहे माई ससुहीअ जी पर हक़ीक़त में इहो इशारो आहे मोमिन ॾे कंहिं ॾे इशारो आहे साईं
अची इज़राइल सुभान अल्लाह अची इज़राइल सुती जगाई ससुही वीचारी पई आहे इज़राइल मथो आयो अथसि हाणे साह थो कढेसि पियो हुनजी दिलि में पुनहल 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 हुयो हा न सही अची इज़राइल सुती जगाई ससुही पर पई डोड़ा ए दलील त पुनहु माण्हू मोकिलियो आयो आहे इज़राइल साह कढण पर हुनखे वरी पंहिंजे पुनहल ॾे यादगिरो आहे त हीउ शायदि को पुनहल जो न्यापो खणी आयो आहे इनशा अल्लाह जंहिंजी न रसूलुल्लाह सां मुहबत आहे नबी जो उम्मती आहे हबीब जो अदब आहे दुरूद पढ़ण वारो आहे निमाज़ सां प्यार करण वारो आहे हुन खां सुवाल जवाब जी परवाह ई कान्हेसि का मलाइक बिना सुवाल जे छॾियूं हलिया वेंदा सुभान अल्लाह शर्त त मुहब्बत हुजे शर्त त प्यार हुजे शर्त तनी तरफ़ लाड़ो रग़बत हुजे वो जंहिंजी रग़बत ई लाड़ो आहे तंहिंजा बेड़ा ई पार आहिनि हो छा चवंदो दऊनी अन उसली छॾियो त मां नमाज़ पढ़ा मलाइक सगोरा हुन खां पुछंदा रब कहिड़ो थी चवंदो रब्बी अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह आहे वमन नबीयुक नबी कहिड़ो थी नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे चवंदो दीन अल इस्लाम मुंहिंजो दीन इस्लाम आहे टई सुवाल थी विया हाणे त बसि न अल्लाह खे बि मञई नबी साईं खे बि मञई इस्लाम खे बि पंहिंजो दीन चई हा न साईं ॻाल्हि ख़तम पर न नबी करीम फरमाइनि था आख़िरी असुल शइ रहियल आहे ज़रूरी शइ रहियल आहे अहम ॻाल्हि रहियल आहे कहिड़ी नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था भाउर छॾे वञणी माइट छॾे वञणी पुट छॾे वञणी अज़ीज़ क़रीब छॾे वञणी ख़ानदान सभु तोखे छॾे वेंदो कारे कलर में अकेलो सुतो पियो हूंदे अल्लाह जो हबीब फरमाए थो टिनि सवाल खां बाद में मां मुहम्मद क़बर में ईंदो आहियां मुंहिंजी ज़ात साईं फरमाए त मां क़बर में ईंदुसि पोइ जॾहिं तुंहिंजे आॾो अची बीहंदुसि चौथो सवाल मलाइक कंदा मा कुंत तक़ूलो फी हक़ हाज़र रजुल ओ क़बर में सुम्हण वारा साम्हूं निहार इहा सुहिणी सूरत सुञाणे थो इहो केरु आहे इन जे बारे में तूं दुनिया में छा चवंदो हुए सुभान अल्लाह मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल इन नूरानी सूरत वारे जे बारे में दुनिया में तुंहिंजो कहिड़ो अक़ीदो हो सम्झो था इहे कोन चवंदा त हाणे छा थो चवीं हाणे त सभु को मञींदो सम्झो था अलाए न सम्झो सरो सम्झो मोचड़ा ॾिसंदो पादल ॾिसंदो छा थो चवीं हिन जे बारे में साईं नबी आहे मञांसि थो न अल्लाह ते फरमाए थो हाणे जी ॻाल्हि कोन थो चवाए पुछाए थो त तूं पुराणे ज़माने में कहिड़ो अक़ीदो रखंदे छा चवंदे असां जहिड़ो ॻाल्हाए ॻाल्हाए ज़ोर सां ॻाल्हाए छा चवंदे त क़बर में कोन ईंदो छा चवंदे त भित जे पुठियां जी ख़बर कान्हेसि छा चवंदे त नबी हाज़िर नाज़िर न आहे छा चवंदे त नबी नूर कोन हो चवंदे पर पोइ तूं भली इनकार कर पर तुवारो रिकार्ड ख़ुदा जे आॾो पियो आहे असां जहिड़ो खाईंदो हो पीअंदो हो भित जे पुठियां जी ख़बर कान्हे हाज़िर नाज़िर बि कोन हो इल्मु ग़ैब बि कोन हो बसि नबी हो असां जहिड़ो थी आयो यादि रखजांइ तो वारियूं निमाज़ूं तो वारा रोज़ा तो वारा हज तो वारियूं ज़कातूं तो वारियूं ख़ैरातूं कोन कमु ॾींदई कमु तोखे इहो ॾींदा मलाक चवंदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन नबीअ जे बारे में छा चवंदो हुए तोखे चवणो पवंदो त मां चवंदोसि त मुहम्मद नूर नाला नूर अल्लाह जो हबीब हाज़िर ऐं नाज़िर आहे नबी करीम जी ज़ात खे असांजे हाल जी ख़बर आहे नबी पाक जी ज़ात बाबरकात उम्मत जे वाक़िफ़ियत हाल खां वाक़िफ़ आहे इहो पुराणो अक़ीदो तुंहिंजी जान छॾाईंदो पर मुंहिंजा प्यारा दोस्त ओ आख़िरी सवाल महबूब जी ज़ात हूंदी हबीब ईअं फरमाए त मां क़बर में ईंदुसि सुभान अल्लाह हिकिड़ो मसइलो तव्हां खां पुछां थो गौर सां जवाबु सोचे ॾिजो नबी पाक जा उम्मती रुगो शाहपुर में आहिनि छा भला रुगो ज़िले सांगर में आहिनि भला पूरे सूबे सिंध में आहिनि रुगे पाकिस्तान में आहिनि पूरी दुनिया में आहिनि पोइ किथे घणा किथे थोरा पर पूरी काइनात में आहिनि जेकॾहिं तव्हां न हिसाब लॻाईंदव अॼुकल्ह जे तहक़ीक़ मुताबिक़ त रोज़ानो हिकिड़े सेकंड में कई लखे माण्हू मरनि था रूह ज़मीन ते पूरी दुनिया में हिकिड़े सेकंड में 100,000 माण्हू मरनि था ऐं 1000 माण्हू दफ़न थियनि था हुज़ूर साईं ईअं कोन चयो आहे त मां
हाजन जे क़बर में ईंदुसि, मौलविन जे क़बर में ईंदुसि, मुस्लमान जे क़बर में ईंदुसि। न न, नबी सही फरमायो त जेको बि दफ़न थींदो हर हिक जे क़बर में ईंदुसि। तवजो कजो, तवजो कजो, गौर कजो, सोचजो, हर हिक जे क़बर में ईंदुसि। ऐं मुंहिंजा अदा पोइ हिकिड़ा सुञाणंदा, माज़ अल्लाह हिकिड़ा कोन सुञाणंदा, शल अल्लाह सुञाणप नसीब करे। पोइ जेके सुञाणंदा तव्हांजा बेड़ा पार। हाणे मां तव्हां खां सवाल थो कयां त रुगो तव्हां पाकिस्तान खे बि छॾियो, रुगो सूबे सिंध खे ॾिसो, 24 कलाकनि में मां थो चवां हिकिड़े हिकिड़े मिंट में केतिरा माण्हू मरंदा हूंदा। को कराची में आहे, को पेशावर में आहे, सूबे सिंध में को कराची में आहे, को सागड़ में आहे, को खयो जो हैदराबाद में आहे, को नवाबशाह में, को नौशहरे में, को दादू में। सूबे सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो त हिकिड़े सेकंड में कई माण्हू मरनि था। ऐं नबी साईं ईअं कोन थो चए हितां वांदो थी पोइ हुते वेंदुसि, हुतां वांदो थी पोइ हुते वेंदुसि, हितां फारगो थी पोइ हुते वेंदुसि। न, हिकिड़े ई टाइम ते नबी करीम जी ज़ात फरमाता हर हिक जे क़बर में मां मोहम्मद ईंदो आहियां। सुभान अल्लाह। इहो नबी जे हाज़िर नाज़िर हुजण जो दलील कोन्हे? ॻाल्हायो। सवे माण्हू मरनि, दुनिया जे तख़्ते ते मरनि, के मके में, के शाम में, के पाकिस्तान में, के इंडिया में, के रूस में, के जापान में, के किथे त के किथे, पूरी दुनिया में मुस्लमान आहिनि, हर हिकु मरे थो। ऐं मुस्तफ़ा फरमाइनि था मां हर हिक जे क़बर में ईंदो आहियां। सुभान अल्लाह। ऐं हर हिक जे माण्हू खां इहो सवाल कयो वेंदो आहे, मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़िर रजुल, हिन जवान जे बारे में छा चवंदे हैं? पोइ अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो, चवंदो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभु को चवंदो अल्लाह जो हबीब आहे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आहे। हिननि वरी छा कयो? इनकार जी ताक़त त आहे कान न सही, इनकार जी ताक़त कान्हे का। हदीस लिखी पई आहे, कीअं इनकार कनि? लिखी पई आहे, नथा इनकार कनि। पोइ चोरी कदा अटकल, हिकिड़ो अटबा नक खे हितां, ॿियो वरी ईअं फेराए वठिणो आहे मिड़ई। हाणे हदीस में त नबी सही फरमाइनि था त मां हर हिक जे क़बर में ईंदो आहियां। हिननि मुलनि वरी लिखियो आहे पंहिंजे किताबनि में त ईअं न आहे। कीअं आहे? चए थो क़बर वारे वटां मलाइक हिकिड़ी सुरंग खणंदा आहिनि। शाहपुर में जेको दफ़न थियो न साईं, हितां शाहपुर मां हिकिड़ो पाइप लॻाईंदा या सुरंग ठाहींदा। नबी साईं मदीने में आहे, पोइ चवंदसि ओ इहो जवान सुञाणे थो, उतां सोराख मां ॾिसंदो। नबी साईं पंहिंजी जॻह ते आहे मदीने में, क़बरनि वारे खे जाॾां काॾां ॾेखारींदा। हाणे इन जो जवाबु मां तव्हांखे ॾियां। पहिरीं पहिरीं ॻाल्हि त कानून आहे अरबी जो, हिकिड़ो चइबो आहे हाज़ा, ॿियो चइबो आहे ज़ालिक, ॿई इशारा आहिनि। हाज़ा चइबो आहे ही, ऐं ज़ालिक चइबो आहे हू। सम्झो था? ही माना वेझो, ऐं हू माना ही वेठो आहे, ओ हू वेठो आहे। अल्लाह जा मलाइक चरिया कनि, मौलवी तूं घणियूं थो अटकलूं करे नबीअ जे शान खां बचण जी कोशिशि थो करे त जीअं हुज़ूर जो शान न मञा, पर अल्लाह कानून ठाहे छॾियो। मलाइक ईअं कोन चवंदा त ओ इहो सुञाणी थो। मलाइक चवंदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़िर रजुल, हे नबी जेको तुंहिंजे आॾो बीठो आहे तंहिंजे बारे में छा थो चवीं? माना नबी उते मौजूदु हूंदो, नबी जी ज़ात उते। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, मूंखे बि हिकिड़े चयो वहाबीअ, साईं हो मलाइक चवंदा। मूं चयो पोइ बि असांजो फ़ाइदो थी वियो। चए कीअं भला? मूं चयो तव्हांजी माना त शाहपुर वारो गुनहगार कहिड़ो बि हुजे, क़बर में वञे, उनजी एतिरी त नज़र तेज़ आहे जो शाहपुर मां मदीने ॾिसे थो। सुभान अल्लाह। तो वारो पाइप था हणूं, तो वारी सुरंग था लॻायूं। माना शाहपुर वारे खे चवंदा ओ इतां पाइप मां सुरंग मां निहार, ओहो नबी केरु आहे सुञाणे थो? तव्हांजी माना नज़र पवंदी न? चई हा नज़र पवंदी। मूं चयो पोइ जेके शाहपुर वारे गुनहगार जी नज़र मदीने पहुचे थी, छा मदीने वारे जी नज़र असां ते कान्हे? मदीने वारो असांखे कोन थो ॾिसे? ॾिसो नबी साईं मदीने वारो कोन थो ॾिसे छा असांखे? जेकॾहिं गुनहगार मदीने ॾिसी सघे थो त मदीने वारो असांखे ॾिसी सघे थो। मूं चयो हर भरू अटकलूं सटकलूं न कर, नबी पाक जी ज़ात क़बर में हर हिक वटि ईंदो आहे, ऐं हर हिक खे पंहिंजी ज़ियारत कराईंदो आहे, हर हिक खे पंहिंजो दीदार कराईंदो आहे। ऐं हिकिड़े ई टाइम ते बयक वक़्तु महबूब जी ज़ात किरोड़ हा जॻहनि ते ईंदा आहिनि। अड़े नबी त नबी आहे, पर नबीअ जे ग़ुलामनि खे वॾी ताक़त आहे। असांजो मुर्शिद रोज़े वारो दरगाह शरीफ़ ते मुसल्ले ते मिंबर ते बीठो आहे, जुमे जो ॾिहाड़ो आहे, मलफूज़ात में लिखियो पियो आहे अल्लाह जो वली कूड़ कोन हणंदो आहे। चओ अल्लाह जो वली ख़ुदा जो वली सचो आहे। हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़े वारो
मुसल्ले ते बीठो आ, मिंबर ते बीठो आ, जुम्मे जो ॾिहाड़ो आ, इएं ॻाल्हि कंदे कंदे पाण फरमायूं त कामिल पीर जो कमु आ, कंहिंजो जहिड़े तहिड़े जो न, कामिल पीर जो कमु आ। मुरीद किथे बि मरे, मरण वारे टाइम ते मथा अची ईमान वठी ॾेसि। इहो कामिल मुर्शिद जो कमु आ त मुरीद जी मरण वारे टाइम ते मदद करे अल्लाह खां ईमान वठी ॾेसि। मस्जिद जी भरी पई आहे, ॾिसो छेड़े ते वुज़ू खाने ते वेठा आहियो, दरगाह जी मस्जिद में सवे हज़ारे माण्हू वेठा। हिकिड़ो फ़क़ीर हो थर जो, कच्छ जे पासे जो, रण कच्छ हेठि बदीन खां हेठि, उन कच्छ जे फ़क़ीर पोढ़ो आहे, ओ छेड़े में कुंड में भित खे टेक करे वेठो आहे, ज़ईफ़ आहे। पीर साईं जा जो लफ़्ज़ ॿुधाई त कामिल मुर्शिद मरण महिल ईंदो आहे, उन फ़क़ीर खे ख़्यालु थियो त पीर साईं जा मुरीद रण में, पीर साईं जा मुरीद जैसलमेर में, पीर साईं जा मुरीद सिंध में, पीर साहब जा मुरीद लाड़ में, पीर साहब जा मुरीद पार में, पीर साहब जा मुरीद रहीम यार खान में, हज़ारे मुरीद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जाहन। मां मिस्कीन कच्छ में रहां थो, पीर साईं मां वटि कीअं ईंदो, रोज़ानो कई मरदा कंहिं वटि ईंदो, पीर साईं त ॻाल्हि कई पर मां वटि ईंदो अलाए कोन्हे, दिलि में ख़्यालु कई। छा में ख़्यालु कई? ज़ुबान सां को नथो चवे, मलफूज़ात में लिखियो पियो आहे, हुन दिलि में ख़्यालु कयो आहे। पाण मिंबर ते बीठा आहिनि, हक़ल करे फरमाइनि था, ओ फ़क़ीर रण वारा, कच्छ जे मुल्क रहण वारा, तूं भित खे टेक करे वेठो आहे, दिलि में ख़्यालु थियो थी त पीर मां वटि कीअं ईंदो। पाण फरमाइनि था कच्छ ही आहे, बाह अॻिते आहे, मर्द ख़बर पवे अचां थो या न। छा फरमायो? कच्छ मुंहिंजी, हीअ पाण छा चवंदा आहियूं, कच्छ हो किथां जो हो, रण कच्छ जो हो। पाण फरमायो त कच्छ मुंहिंजी ही आ, मुंहिंजी बाह अञा अॻिते आ, मर्द ख़बर पई अचां थो या नथो अचां। हे त नबी करीम जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जो कमाल आहे। जेके नबी जे ग़ुलामनि जो कमाल आहे, छा नबीअ जो कमाल कोन्हे? नबी उम्मत सां शामिल न आहे, नबी उम्मत सां साणी न आहे, नबी उम्मत सां क़बर में गॾु न आहे, यकीनन गॾु आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, जंहिंजे दिलि में मुंहिंजी मुहबत आहे, जंहिंजे दिलि में मूंसां प्यार आहे, जेको दुरूद मुहबत सां पढ़ंदो आहे, उन जे दुरूद जे चपन चुरण वारो आवाज़ मां पाण ॿुधंदो आहियां। तू हिते चओ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम, तुंहिंजा चप शाहपुर में चुरिया मदीने वारो। फरमाए तो जो सुर भाट जेको पारे वारो बि कोन थो ॿुधी, मां ॿुधी वठंदो आहियां। नबी साईं पंहिंजे उम्मत सां गॾु आहे, चओ नबी साईं पंहिंजे उम्मत सां गॾु आहे। असांजो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उम्मत सां गॾु आहे, उम्मत सां गॾु आहे। त हबीबन फरमाया त आख़िरी मरहलो इहो आहे जो क़ब्र जे अंदरि मुंहिंजी बि सूरत ॾेखारी वेंदी आहे, पोइ जंहिंजी दुनिया में मूंसां मुहबत हूंदी सो सुञाणंदो सुञाणंदो बेड़ा ई पार थी वेंदा। पर हिकिड़ा अहिड़ा हूंदा चवंदा हाय हात हाय हात हाय हात ला अदरी ला अदरी ला अदरी। मलाक चवंदा सुञाणो था? चवंदा कोन था सुञाणो, अलाए के। मन कान फी हाज़िही आमा, क़ुरान आहे, जेको हितरे अंधो आहे, वहुव फिल आख़िरत आमा, उहो अॻिते बि अंधो आहे। हिते नथो सुञाणे त अॻिते कोन सुञाणंदो। दुआ कर ख़ुदा मुस्तफ़ा खे हिते सुञाणप जूं अखियूं नसीब फरमाए। सुञाणप जी कोशिशि कयो, महबूब सां प्यार कयो, हुज़ूर जे सुन्नतुनि ते हलो, नबी पाक जे तरीक़े ते हलो, इस्लाम जूं ॻाल्हियूं ॿुधो, उन ते अमल करण जी कोशिशि कयो, दीनदार बणिजी पओ, ख़ुदा जे हबीब सां लव लॻायो। महबूब घणो ई वफ़ादार आहे। बेटा सां फरमायो आहे हली ईंदुमि होत पर आउं बि अॻ भरी थिया, मतां चवे बलोच त कमीनीअ मां की न थियो। महबूब घणो ई महिरबान आहे, पर तूं कुंडो कुंडे में ॻंढियूं आहे, जहिड़ो हाल थी पेश कर, ख़ुदा कंदो तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह साईं तव्हांखे असांखे हिदायत न